कल्ह माण्हू असांजे लाइ गॾु कोन थींदा। कल्ह ॻोठनि में वेंदा हुआसीं, माण्हू चवंदा हुआ जीअं सिंध वारा काफ़र आया अथव, मुल्क जा दुश्मन आया अथव, मुल्क आया अथव। उहा दुनिया जहान जो को गंद न हो जेको कुंपड़नि ते न उछलाईंदा। पर अॼु तव्हां ॾिसो जिथे वञूं था लखनि जा मेड़ाका था थी वञनि। अॼु लखे माण्हू गॾिजी सिंध जी आज़ादी जी घुर पिया कनि। ऐं सम्झा थो साईं जीएम साहिब जे नज़रे में वॾी ताक़त ऐं सघ पैदा थी आहे। ऐं जेके माण्हू माण्हुनि खे गुमराह करण जे लाइ चवनि था त बाबा तशद्दुद जे ज़रिए असांखे आज़ादी मिलणी आहे, त मां सम्झां थो उहे माण्हुनि खे गुमराह पिया कनि। उहे हथरादू फटाका छोड़े क़ौमी तहरीक खे कुचलण जे लाइ माहौल था ठाहिनि। जवाहरलाल नेहरू चयो आहे त गैर मौसर कारवायूं, गैर मौसर ऐं खुफ़िया कारवायूं क़ौमी तहरीकनि जे लाइ कॾहिं बि फ़ाइदेमंद साबित न थी सघनि। उन करे असां चऊं था त अदम तशद्दुद एॾो हिकिड़ो वॾो हथियार आहे, उन सां दुनिया जी का बि ताक़त पहुची नथी सघे। अॼु फलस्तीननि पंहिंजा 4 नस्ल माराए चुका आहिनि, पर अॼु उहे बि टेबल खे वेहण खे वधीक तरजीह था ॾियनि। त असां जूं ॻाल्हियूं वरी बि टेबल टॉक जे ज़रिए हल थी थियूं। उन करे असां नौजवाननि खे गुमराही जी तरफ़ न वठी वेंदासीं। असां हक़ीक़ी राह जेका साईं जीएम साहिब ॾसी आहे उहा वठी हलूं पिया ऐं असांखे नतीजा मिलिया आहिनि। ऐं मुस्तक़बिल में बि असांखे उमेद आहे त सिंध जो माण्हू जी निजात क़ौमी बद्धी जे ज़रिए, अवामी ताक़त जे ज़रिए, माण्हुनि जे समूड जे ज़रिए हासिल थियणी आहे। उन ते असां पंहिंजो कमु कयूं।